अब आए माइक खोलियो गरीब मानू जी जी हाँ साईं ॻाल्हायो माइक खुली वियो साईं खुलियो हाँ पक्का पक्का तो के चयो मुझे ला तू मुके घुरा मूंखे साईं इलाही बग चने साहब चयो इलावे चने के जाके वठी वञणो हो जा इलाही बग चने साहब चयो त मीर मोहम्मद लाखे साहब के जल्दी एंट्री करायो छो जो साईं के निंड भी ईंदी आहे जल्दी सुबह जो फजर जे टाइम उथणो आहे सोराब समरा जी कुछ सुधर तो सुठो थई मुश्किल आहे मुश्किल आ हाँ त हे खबर छाजे ला गड थियान सब ए नंगर पे हले थोड़ी देर पहिरियां हां इनामन गड कयान थिया सब न तोखे छा ॾिनो मूंखे त अञा 100 रुपए भी केर ॾिनो अच्छा त आऊं थोरो वठान छो त ईअं कर नंढे हूंदे खां कमदार जेको आहियां हा तोखे ख़बर आ वाह वाह त सिंध जे सभु ज़मींदारनि सां कमदारी कई अथमि हा पर जंहिं ज़माने खां वठी इहो जेको ॿिज आहे फ्रीडम ॿिज फ्रीडम हा इहो जो आयो आहे हा त इन त अहिड़ी बाह ॿारे ॾिनी आहे हा हा जे ग़रीब गुरबो सभु अमीर थी वियो आहे वाह वाह ताड़ियूं थी वञनि साईं हाणे इन ॿिज फ्रीडम ॿिज जो जेको असली मालिक आहे हा जे आंदो आहे उन ग़रीब त केरु पुछे ई कोन थो तूं बि उनखे लिफ्ट कोन थो कराई पर उन जेको ग़रीबनि लाइ मिसकिन लाइ ज़मींदारनि लाइ ऐं सची ॻाल्हि त ॿुधाई त ख़ुदा जो कसम आहे त इन ॿिज अचण खां पोइ जेके फ़सुल थिया आहिनि ऐं जेके फ़सुल माण्हुनि हारनि ग़रीबनि खया आहिनि उहे सभु कुझु थी आहे हा साईं हिकिड़ा पाण फनकार ग़रीब आहियूं भाई हो सभु हथियारा अथई हा कमदार के बचत कान्हे का पर उन खां पोइ बि उन खे दोस्त खे घुरायां थो आऊं ओ जे मथे ईंदो त जिन बि इहे एवार्ड वरिता या गिफ्टूं वरितियूं आहिनि ए हड़त पर खणी आयो उन माण्हूअ लाइ उथी बि ताड़ियूं न वॼायव न त वापसि खसींदोमांव आऊं वाह वाह सची थो ॿुधायांव लठ मुंहिंजा तव्हां कान्हे का हथ अॼु ख़ाली आहे मुंहिंजो पर आउं सॼां थो इनायत सऊद साहब खे त उहो मथे अचे पर उथी ताड़ियूं वॼायो कसम थो मौला हुसैन जो वाह वाह ताड़ियूं वॼायो साईं मुंहिंजा बिस्मिल्ला सुराब सुनड़ा साईं वाह वाह हिन साहब कमाल करे ॾेखारियो आहे हा हा सॼी सिंध खे इहो जेको फ्रीडम ॿिज था चओ उहे फ़सुल जिन जे ज़मींदारनि वियो आहे कमदारी कई आहे उते मूं इहो ई ॿिज हलायो आहे हा ऐं इन ॿिज जी मूं बि जेका कमर्शियल कई आहे वाह बिल्कुलु ऐं ख़ुदा जो शुक्र आहे फ्रीडम भाण आहे भाण त मूं बि गाॾी वरिती हा पर उहो गाॾी मूंखां कराची मां खसिजी वई वाह वाह ठीकु आहे वरी अलाह कंदो बिल्कुलु ॿियो न त वरी अधु आहे हा वरी अहिड़ा ॿिज सॼी सिंध वठंदसि वरी गाॾी मूंखे वठी ॾींदो पर तोखे मां त स्कूटर बि कोन ॾींदा ऐं वॾी ॻाल्हि आहे तव्हांखे वरी इनाम में ॾिए थो जूसर ब्लेंडर न जूसर त खणंदो आहे नी कोन मूं उन्हनि खे चयो त मूंखे टच मोबाइलूं खे वठी ॾियो टच मोबाइल साईं इस्तेमालु करण जे लाइ वरी अकुलु खपे थो असल न अकुल आहे मूंखे छो न आहे तोखां अकुल वठंदो थी आऊं असल में टच मोबाइल वारे दौर जा माण्हू न आहियो तव्हां हा तव्हां टच कंदो हिकिड़ी जॻह ते लॻी ॿी जॻह ते आङुर वेंदी न न न मोबाइल खपे टच टच मोबाइल खां वधीक साईं महांगो अथव जूसर टच त पोइ अली गुले सॼा त बि नचंदो साईं नच जूसर ब्लेंडर तव्हां वधीक महांगो अथव ॿियो तव्हांजी सिहत जे लाइ बि सही आहे जूस पीओ कढी करे हिन मां तूं त पियई कोन तव्हां जूस असां कढींदा तव्हां वठो त सही इनाम बसि पाण इहो वरी इन साईं करे ॾेई छॾां वरी ॿिए खे गिफ्ट करे ॾेई छॾे न साईं इहो तव्हांजो ई आहे बसि ठीकु आहे हा हा बसि ठीकु आहे ओके ख़ुदा हाफ़िज़ वरी महिरबानी ताड़ियूं थी वञनि मीर मोहम्मद लाखो लाइ